नाज़रीन अवां खे ख़बर का आगाह कंदा हलूं त सगियूं लॻ ॻोठ मोहम्मद हसन कुरैशीअ में मुफ़्त तबी कैंप लॻाई वई। सगियुनि लॻ ॻोठ मोहम्मद हसन कुरैशीअ में इंडस हॉस्पिटल कराची ऐं यूनिसेफ जे गॾियल ताउन पीटीआई तालका सदर एडवोकेट इल्ताफ़ अली भागत जी निगरानीअ में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। मुफ़्त मेडिकल कैंप जंहिंमें गैस्ट्रो मलेरिया चमड़ीअ जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे 300 खां वधीक मुस्तहक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे खेनि मुफ़्त दवायूं पिण ॾिनियूं वयूं। कैंप ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर इकरार अली, नवीद अहमद, मासूमा सियाल, न्यूट्रिशन अब्दुल गनी, आसिफ अली सोलंकी, कासिम अली सोलंकी, यूसुफ मला, अली मेहर, अमजद अली, नबी बख्श खासकेली ऐं ॿियनि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। इन मौक़े ते कैंप ते मौजूद ॻोठाणनि पीटीआई यूसी सगिन जे सीनियर नायब सदर शफ़ीक अहमद कुरैशी, फ़कीर ओस्मान कुरैशी ऐं ॿियनि जा थोरा मञिया।